पंजाब में गैस जा नवा मनसूबा ठहण ते सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वज़ीर आज़म के ख़त लिखी छॾियो। सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त वफ़ाक़ तरफ़ां गैस जा नवा मनसूबा शुरू करण ते पाबंदी लगाई वई आहे। पंजाब में गैस जा नवा मनसूबा लगाइण आइन जे आर्टिकल 158 जी बनकड़ी आहे। सिंध में पाबंदी आहे त पंजाब में गैस कीअं ॾिनी पई वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पंजाब में गैस जे मनसूबनि में वाद ते वज़ीर आज़म खे एहतिजाजी ख़त लिखियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त वफ़ाक़ी सरकार गैस जा नवा मनसूबा लगाइण ते पाण पाबंदी लगाई आहे। हिन चयो त पाबंदी बावजूद पंजाब में कुदरती गैस जा 97 मनसूबा शुरू कया विया आहिनि। सैयद मुराद अली शाह चयो त पाबंदी बावजूद गैस मनसूबा शुरू करण आर्टिकल 158 जी बनकड़ी आहे। हिन चयो त वफ़ाक़ 37 अरब रुपयनि जा 97 मनसूबा पंजाब में शुरू कया आहिनि। मुराद अली शाह चयो त SSGC सिंध में गैस फ़राहम करण खां इनकार करे पई, जॾहिं त पंजाब 3% गैस पैदा करे 42% गैस इस्तेमाल करे थो। सिंध जे वॾे वज़ीर चयो त SSGC मूजिबि वफ़ाक़ पारां सिंध में गैस जी वाध ते पाबंदी आहे। संदन सूबे में पाबंदी आहे त पंजाब में गैस कीअं पई ॾिनी वञे। ख़त में चयो वियो आहे त सुई सदरन गैस कंपनी ख़ैरपुर में मुल्क जे बहितरीन स्पेशल इकोनॉमी ज़ोन खे बि गैस फ़राहम न पई करे। वॾे वज़ीर चयो त सुई सदरन गैस कंपनी वटि सिंध जे शहरी आबादी में गैस कनेक्शन जूं केतिरियूं दरख़्वास्तूं आहिनि, पर उन्हनि खे गैस न पई मिली सघे।